अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ईरान टीवी न्यूज़ में भलीकार आहियां सायरा सुमरो। इन बुलेटिन में मूंसां गॾु साथ ॾींदी फरशा। सब खां पहिरीं हिक नज़र हेडलाइन ते। पन्नू में सिक्योरिटी फोर्स सीटीडी ऐं पुलिस जो गॾियल ऑपरेशन 3 ॾींहनि खां जारी। ऑपरेशन में 37 दहशतगर्द मारिजी विया, 11 ज़ख़्मी, 3 जा लाश हथ। ऑपरेशन में दहशतगर्दनि जा केतिरा ई ठिकाणा तबाह। डीपीओ बनूजू चवण आहे त मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां वॾे तइदाद में हथियार हथ कया विया आहिनि। बमबाती बारक सही वारे इलाइक़े खे 60% क्लियर कयो वियो आहे। पाकिस्तान ऐं कैनेडा जे परॾेही वज़ीरनि विच में वफ़दनि जी सतह ते मुलाक़ात। इस्लामाबाद पहुचण ते साख़्तार पारां कैनेडियन परॾेही वज़ीर अनीता आनंद जे आजियां। साख़्तार चयो आहे त कैनेडा में रहंदड़ पाकिस्तानी बिरादरी असांजे लाॻापनि जो क़ीमती असासो आहे। ॿिन्ही मुल्कनि विच में ताउन जा वसी मौक़ा मौजूद आहिनि। कैनेडियन परॾेही वज़ीर अनीता आनंद चयो आहे त कैनेडा ऐं पाकिस्तान खे गॾियल तौर वधीक कम करण जी ज़रूरत आहे। कैनेडा में 3 लख खां वधीक पाकिस्तानी शहरी रहनि था। ज़राअत, सनअत ऐं ॿियनि शोबनि में ताउन जा वसी इम्कान आहिनि। ईरानी घरू वज़ीर इस्कंदर मोमनी अॼु पाकिस्तान जे दौरे ते पहुचंदो। इस्कंदर मोमनी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर सां मुलाक़ातूं कंदो। ईरान जे मुख़्तलिफ़ वज़ारतुनि जा आला अमलदार बि घरू वज़ीर सां गॾु हूंदा। ज़रियनि मूजिबि ईरानी घरू वज़ीर ईरानी सदर जो अहम पैगाम खणी इस्लामाबाद अची रहियो आहे। अमेरिका ईरान जे हक़ में मथां हमला जारी। अमेरिका जे फ़िज़ाई हमलनि जो दाइरो सिस्तान, बलूचिस्तान ऐं खुज़िस्तान ताईं वधी वियो। माशर, बंदर अब्बास, तबरेज़, हर्मुज़गान, जासक ऐं सेक ते हमला। मुसलसल नाहे ॾींहं हमलनि में ईरान जे फ़ौजी कमांड सेंटर मथां हमला कया विया। सेंटकाम दावा कई आहे त फ़िज़ाई दिफ़ाई निज़ाम ऐं मौसूलाती नेटवर्क खे निशानो बणायो वियो आहे। ईरान जा कुवैत, बहरीन ऐं उर्दन में अमरीकी फ़ौजी अॾनि मथां हमला। अमरीकी जहाज़, रेडार ऐं ड्रोन हैंगेज़ तबाह करण जी दावा। कुवैती अख़्तियारनि जो चवणु आहे त ईरानी हमलनि सां शहरी हंध पाणी साफ़ करण जो प्लांट मुतासिर थिया आहिनि। स्पेन 16 सालनि खां पोइ हिकु भेरो ॿीहर फुटबॉल जो चैंपियन बणिजी वियो। फीफा वर्ल्ड कप जे फाइनल में अर्जेंटीना खे 1 गोल ते शिकस्त। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप फातह टीम जे कप्तान खे ट्रॉफी ॾिनी। स्पेन जी फतह ते पूरे मुल्क में जश्न, माण्हू ख़ुशी वचा रोडनि ते निकिरी आया ऐं रक़्स। वॾे वज़ीर दहशतगर्दनि, बताखोरनि ऐं मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाई वधीक तेज़ करण जी हिदायत करे छॾी। सैयद मुराद अली शाह जी सदारत अमन अमान बाबति आला सतही इजलास जी अर्जी में ज़ियारत हसन अंजार ऐं ॿिया शरीक। वॾे वज़ीर चयो आहे त अमन अमान जी सूरतहाल ते कंहिं बि क़िस्म जी गफ़लत बर्दाश्त न कई वेंदी। शहरनि जी जान ऐं माल जो तहफ़्फ़ुज़ हुकूमत जी पहिरीं तरजीह आहे। दहशतगर्दनि, मंशियात फ़रोशनि ऐं बताखोरनि ख़िलाफ़ कार्रवाई वधीक तेज़ कयूं वञनि। कंबर वेझो घर भातियुनि सां गॾु दरगाह ते सुखा खणी वियल नींगरी बेदर्दी सां क़तल। जागीर वारे इलाइक़े में पीर कामिल कुरैशी दरगाह भरिसां ॾंड मां 9 वरनि जी निगहत जतक जो सड़ियल ऐं ॻरियल लाश मिलियो। वारसनि पारां दरगाह जे फ़क़ीर मथां न्याणी खे तशदुद करे मारण जो इल्ज़ाम। नींगरी 5 ॾींहं अॻु पुरसराह नमूने गुम थी हुई। मड़ घर पहुचण ते कोराम SSP कंबर शेदात को जो चयो आहे त दरगाह ग़ैबी देरे वीरान इलाइक़े में आहे। नींगरी खे क़तल कयो वियो आहे। संदसि ॿाहूं बगल आहिनि। कोट डीजी वेझो नारी मुबैना तौर पाण मथां पिस्टल जो फायर करे आपघात करे छॾियो। ॻोठ मोहम्मद छुटल कलोड़ो में शादीशुदा रज़िया कलोड़ो पंहिंजे ज़िंदगीअ जो अंत आंदो। मुबैना तौर ख़ुदकुशी कंदड़ नारी जो वालिद अली मदद कलोड़ो पुरसराह नमूने ॿाहुनि में गोली लॻण करे ज़ख़्मी। वारसनि मूजिबि नारी कावड़ में अची पीउ मथां फायर करण बैदि आपघात कयो आहे। ऑडेर लाल भरिसां ट्रेन हादसे सबबि बंदि थियल डाउन ट्रैक 24 कलाकनि खां पोइ बहाल। पंजाब खां कराची वेंदड़ फरीद एक्सप्रेस ऐं ॿियूं ट्रेनियूं मंज़िल तरफ़ रवानियूं। गुज़िरियल ॾींहुं वहाबशाह रेलवे स्टेशन ते माल गाॾी जा 14 गाॾा पटड़ी तां लही विया हुआ। अप ऐं डाउन ट्रैक मुतासिर थियण करे ट्रेनुनि खे मुख़्तलिफ़ रेलवे स्टेशन ते रोकियो वियो हो। रेलवे अख़्तियारनि जो चवणु आहे त अब ट्रैक जी बहाली में कुझु ॾींहं लॻी सघनि था।